ॿिनि ॾींहनि अंदरि सिंध में ॿ अफ़सोसनाक वाक़िया पेश आया आहिनि जिन बाबति सिविल सोसाइटी ऐं सोशल मीडिया ते कावड़ जो इज़हार कयो पियो वञे। हिकु वाक़ियो आहे कराचीअ जो, जिते औरत जी सरेआम तज़लील करे खेसि बदतरीन तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। अहिड़ी वीडियो पिणु सोशल मीडिया ते गर्दिश करे रही आहे, जंहिं ते वापेदार सख़्तु कावड़ जो इज़हार करे रहिया आहिनि। गुलिस्तान जोहर ब्लॉक 17 में पेश आयल वाक़िए जी CCTV वीडियो में ज़ाहिर आहे त हिकु सिक्योरिटी गार्ड ऐं औरत विच में बहस थिए थो ऐं ओचितो सिक्योरिटी गार्ड बिना डप जे वेश्याणे अंदाज़ में औरत खे अहिड़ी चमाट हणे थो जो हू रोड ते मुंहं भर वञी किरे थी। हीउ सिक्योरिटी गार्ड जेको वीडियो में अव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो औरत खे चमाट हणण खां पोइ बि थधो नथो थिए ऐं रोड ते मुंहं भर किरियल औरत जे मथे में पंहिंजे बूट जा थुॾा हणी खेसि ज़रे घटि मर्डींग करे छॾे थो। अहिड़े वाक़िए जो सिंध जे वॾे वज़ीर फौरी नोटिस वरितो, जंहिंखां पोइ सिक्योरिटी गार्ड खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿियो वाक़ियो आहे मीरपुर माथेले जो, जिते सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी जे माइट शमशेर पिताफ़ी हिकु हिंदू कुटुंब जी गाॾी जा शीशा भञी औरतुनि जी तज़लील कई आहे। इन वाक़िए जी वीडियो बि वायरल थी आहे ऐं माण्हुनि सिंध सरकार खां नोटिस वठण जी घुर कई आहे। वायरल वीडियोज़ ऐं तस्वीरुनि में गाॾी जा शीशा टुटल नज़र अचनि था ऐं कार सवार हिकु औरत लुड़क लाड़ींदी रहे थी, जॾहिं त मौक़े ते मौजूदु माण्हू शमशेर पिताफ़ी सां मुख़ातिब थींदे खेसि इहो यादि ॾियारीनि था त हीउ त परदेसी आहिनि, हिननि सां अहिड़ो वर्ताव छो कयो पियो वञे। इहो वाक़ियो हिकु ॾींहुं अॻु पेश आयो हो, जंहिं ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि त ॿिए पासे सोशल मीडिया ते पिणु सख़्तु रद्दअमल जो इज़हार कयो वियो आहे। हिननि ॿिन्ही वाक़िअनि खां पोइ हिकु सवाल जेको सोशल वापेदारनि पारां उथारियो पियो वञे, उहो हीउ आहे त कराची जे वाक़िए जो सिंध जे वॾे वज़ीर फौरी नोटिस वरितो, पर मीरपुर माथेले वारे वाक़िए जो कंहिं बि नोटिस छो नाहे वरितो। हिकु सिक्योरिटी गार्ड खे त फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वियो, पर बाअसर वॾेरे खे केरु गिरफ़्तार कंदो। वाक़िए खां पोइ हिकु ॿी वीडियो बि साम्हूं आई आहे, जंहिंमें अब्दुल बारी पिताफ़ी मुतासिर कुटुंब खां माफ़ी वरिती आहे। पर मीरपुर माथेले में एहतिजाज कंदड़ सियासी समाजी अॻुवाणनि जो चवणु आहे त ठाह थियणु सुठी ॻाल्हि आहे, पर हीउ झंग जो कानून त नाहे जेको बदमाशी करे उन ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। काकड़ा माण्हू साण हुजनि ऐं वॾेरो बदमाशी करे शीशा भञे औरतुनि जी बदतमीज़ी करे चमाटूं आहे, इहो कहिड़े क़िस्म जो कानून आहे? इहो कहिड़ो इख़्लाक़ ऐं जेको आहे क़दुरु आहे? को बि फ़र्द कंहिं बि फ़र्द सां शहर में जेको आहे झेड़ो करे थो, उहो फ़ौरन गिरफ़्तार थिए थो, ॿ केस दाख़िल थियनि था। वॾो दबंग SHO आहे ऐं SSP आयो आहे जेको आहे सो, ऐं ठाह थी वञणु बहितरीनु ॻाल्हि आहे। पर चऊं था जेको माण्हू बदमाशी करे कानूननि इंसाफ़नि उनखे जेको आहे सो झंग जो कानून न आहे, उन ते FIR दाख़िल थिए, उनखे गिरफ़्तार कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।